जे तव्हीं टीचर आहियो या प्रोफेसर या लेक्चरर ऐं सिंधी ॼाणो था, सिंधी पाढ़े सघो था, त ही तव्हां लाइ सोनहरी मौक़ो आहे। नेशनल काउंसिल ऑफ प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज पारां यानी NCPSL तरफ़ां ही नवी स्कीम अची वई आहे वजूद में। हिन जे तहत तव्हीं कंहिं बि स्कूल में जिते सिंधी ॿार पढ़नि था उते सिंधी पाढ़ींदा त तव्हांखे कॉम्पेंसेशन मिलंदो 30,000 रुपया। 30,000 रुपया मिलंदो ऑनरेडियम हर महीने। ऐं जे लेक्चरर आहियो कंहिं कॉलेज में ॿारनि खे सिंधी पाढ़ींदा त तव्हांखे मिलंदा 50,000 हर महीने NCPSL तरफ़ां। सो तव्हीं देर न करियो, अॼु ई पंहिंजे शहर में हर स्कूल में हर कॉलेज में जिते बि सिंधी ॿार पढ़नि था उन्हनि जे उहिदेदारनि खे वञी हीअ स्कीम ॿुधायो ऐं इन बाबति उन्हनि खे सम्झायो जीअं हू ही फॉर्म सही करे मोकिलीनि NCPSL खे। यादि रखो, सिंधी असांजी ॿोली आहे, उनखे बचाइण वधाइण असां सभिनी जो फर्ज़ आहे। त अॼु ई करियो कोशिश, हिन सर्कुलर खे पहुचायो, हिन स्कीम खे पहुचायो हर सिंधी स्कूल, कॉलेज, माइट, माण्हुनि ऐं समाज जे हर पंचायत में। महिरबानी। जय झूलेलाल।